चैनल तां ग़ुलाम नबी सुमरेजा सलाम क़बूल पान। हम सभी यूट्यूब चैनल ला इहो अर्ज़ कंदा आहियूं, लाइक ऐं शेयर करियो ऐं असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा रहो। असांजो अॼु जो मौज़ू 2024 में 8 फरवरी ते थियल आम चूंडुनि में वोटिंग जो जेको ट्रेंड आहे उन ते असीं अॼु ॻाल्हि कंदासीं। थियो ईअं आहे त आम तरह इहा ॻाल्हि ॿोल समाजी हलकनि में त आहे, पर मुल्क जे दानिशमंद हलकनि में, इंटेलेक्चुअल्स में, अदीबनि में ऐं माशी माहिरनि में इन ॻाल्हि ते आहे त पाकिस्तान जे माण्हुनि जो जेको वोटिंग पैटर्न आहे उहो पंहिंजे पसंदि जे उम्मीदवार लाइ आहे, पंहिंजे पसंदि जी पार्टी लाइ आहे। मुल्क जे तरक़ी ऐं मुल्क जे लाइ जिन माण्हुनि जूं ख़िदमतूं आहिनि या जिन मां इहा उमेद करे सघिजे थी त इहे माण्हू मुल्क जी तरक़ी जे सिलसिले में कमु कंदा, उन्हनि खे वोट नथो मिले। जीअं असीं इहो चई सघूं था त ख़ैबर पख्तूनख्वा जा जूं सूबाई तोड़े क़ौमी असेंबली जी चूंडुनि में ANP ऐं क़ौम परस्त ऐं क़ाइमी दौर जूं जमायतूं मुस्लिम लीग नवाज़, जेके मतिलबु पाण इहो चऊं त सेंट्रिस्ट पार्टी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके पाण चऊं त सेंटर लेफ्टिस्ट पार्टी आहे, इन्हनि सभिनी खे वोट कोन मिलियो आहे। उन जी जाइ ते लैंडस्लाइड विक्ट्री वरिती आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ख़ैबर पख्तूनख्वा मां। वोटिंग जो इहो ट्रेंड ज़ाहिर थो करे जंहिंमें ANP जेका उते तशदुद खे बि मुंहुं ॾींदी रही आहे ऐं तालिबान जे दहशतगर्दी जो शिकार बि रही आहे। माण्हुनि उन्हनि खे रद्द कयो आहे। ॾुखे जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि तालिबान नवाज़ पार्टियुनि खे पंहिंजा वोट ॾिना आहिनि जॾहिं त उहो सूबो दहशतगर्दी जे बाज़ार में ऐं दहशतगर्दी जे आड़ा में सड़ी रहियो आहे। हाणे असीं डॉक्टर इक़बाल वारी इहा ॻाल्हि त कोन कंदासीं त जमहूरियतिक तर्ज़ हुकूमत है कि जिसमें बंदों को गिना करते हैं तौला नहीं करते। असीं इन ख़ुसूसियत नाम नथा वञूं डॉक्टर अलामा इक़बाल जी। असीं वोट जी उमूमियत नथा वञूं, आम माण्हू खे असीं सम्झूं था त वोट जो हक़ आहे, आम माण्हू जो ई वोट ॻणिबो, आम माण्हू जो वोट ई तुरंदो, त असीं आम माण्हू खे ई ख़ासि माण्हू सम्झूं था। पर हिते असां वटि दरअसल शख़्सियत परस्ती जो जेको ट्रेंड आहे उन असांजे वोटिंग में जेको ट्रेंड आहे, जेका असांखे उमेद हुई त रोशन ख़्याल क़यादत, क़ाइमी दौर जी क़यादत, मुल्क सां वफ़ादार क़यादत, पाकिस्तान दोस्त क़यादत, मुल्क दोस्त क़यादत इलेक्शनूं खटंदी, पर बल्चिस्तान में, पंजाब में, सिंध में ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में असांखे ट्रेंड थोरा मुख़्तलिफ़ था नज़र अचनि। पर लॻे थो त असांजो जेको वोटिंग ट्रेंड आहे उहो शायदि कम ते ध्यानु कोन थो ॾिए, उहो शख़्सियत जे सैर में मुब्तला आहे। आख़िर में कल्ह आचर जे ॾींहुं इन वोटिंग ट्रेंड ते ॻाल्हि कंदा ई कंदा था हलूं त इन वोटिंग ट्रेंड खां पोइ जेको इलेक्शन ते विवाद ऐं तनाज़ो पैदा थियो आहे, उन खे तनाज़े खे तहरीक इंसाफ़ जे सपोर्टर्स, उन जी सोशल मीडिया टीमुनि कुझु अहिड़े नमूने सां पेश करणु शुरू कयो आहे जो मुल्क जी नौकरशाही बि लॻे थो डिॼी वई आहे। जीअं रावलपिंडी जो कमिश्नर हिकु अजीब नमूने जो बयानु ॾेई वियो। कल्ह मलिक अहमद ख़ान पंहिंजे हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में हिकिड़ी नई ॻाल्हि कई आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत पैब्लो एस्कोबार जी क़यादत आहे। हुन कोलंबियन ड्रग लॉर्ड ऐं कोकीन डीलर जी ॻाल्हि कई त PTI जी क़यादत जेका आहे उहा पैब्लो एस्कोबार जे तरीक़नि खे इस्तेमालु करे रही आहे। वाक़ई ईअं हो त पैब्लो एस्कोबार पंहिंजे ज़माने में जजर खे क़तलु कयो ऐं आफ़ीसर शाही ते हमला कया ऐं उन ज़माने जी जेका हुकूमत हुई
उन खे उन ड्रग लॉर्ड स्मगलर गोॾनि ते झुकाइण में कामयाबु थी वियो ऐं नोबेल इनाम याफ़्ता लेखक गार्सिया मार्केज़ ऐं पाब्लो एस्कोबार जे विच में बि कोलंबियन हुकूमत इहा कोशिशि कई त गार्सिया मार्केज़ खे शामिलु करे को हल कढिजे। इन ते अलॻि विलाग कंदासीं ऐं पाब्लो एस्कोबार ते हिकिड़ो अलॻि विलाग जी आउं सम्झा थो ज़रूरत आहे। पर असीं अचूं था वापसि मलिक अहमद ख़ान ते। त मलिक अहमद ख़ान इहो चयो आहे त जेकॾहिं ईअं थींदो रहियो त मुल्क जी हिकिड़ी जमायत उहा ऑफिसरनि खे इदारनि खे जजनि खे उन्हनि जे फांसियुनि जा मुतालबा ॿियनि माण्हुनि जे हथां कराईंदी रही त पोइ वाक़ई मलिक अहमद ख़ान सही आहे त हिकिड़ी जमायत जेका आहे न उहा कोलंबियन वार लॉर्ड ऐं ड्रग लॉर्ड ऐं ड्रग डीलर कोकीन स्मगलर पाब्लो एस्कोबार वांगुरु शायदि रियासत खे गोॾनि भर विहारणु चाहे थी। पर असीं तहरीक इंसाफ़ खे या उन सभिनी क़ुवतुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान हिकिड़ी मज़बूत रियासत आहे ऐं उहा पंहिंजे इर्तिक़ाई ऐं जमहूरी सफ़र में अॻियां वेंदी। उहा ईअं झुकी न वेंदी ऐं कंहिं बि फाशिस्ट ऐं आमराना तरीक़े सां पाकिस्तान जे इक़्तिदार या आला ते कब्ज़ो नथो करे सघिजे। तव्हांखे अॼोको विलाग कीअं लॻो? तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। महिरबानी।